नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी तालका हेडक्वार्टर में तालके सतह ते रांदियुनि जो हफ़्तो मल्हायो वियो, जंहिंमें तालके भरिया सिटी जे 8 सरकारी हायर सेकेंडरी स्कूलनि जे शागिर्दनि हिस्सो वरितो। हिन सिलसिले में शागिर्दनि मुख़्तलिफ़ रांदियुनि वंज वंटी, फ्रूट खाइण, लांग जंप लॻाइण, तकरीरूं, साइकिल जी रेस, म्यूज़िकल चेयर ऐं स्पोर्ट रेस जा शानदार मुक़ाबला कराया विया। मुक़ाबलनि में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल भरिया सिटी जे शागिर्दनि 6 रांदियुनि में शानदार कारकिरदगी ॾेखारींदे कामयाबी माणी पहिरीं पोज़ीशन हासिल कई, जॾहिं त गवर्नमेंट हाई स्कूल डाली शाह जे शागिर्दनि 3 रांदियुनि जा मुक़ाबला खटे ॿी पोज़ीशन माणे वरिती। इन मौक़े ते शागिर्दनि सनाउल्लाह, हसनैन अली, मंसूर सैतो, सुराज अली, साकिब अली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असां सरकारी स्कूलनि में रांदियुनि लाइ ग्राउंड ऐं रांदियुनि जी सहूलियतुनि जी सख़्त खोट आहे, जंहिं सबबु असांखे रांदियूं खेॾण में सख़्त तकलीफ़ आहे। असांखे रांदियुनि जी सहूलियत लाइ मैदान ऐं रांदियुनि जो सामान सरकारी सतह ते ॾिनो वञे, जीअं असीं वधीक बहितर तफ़री हासिल करे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।